मोज़िज़ व्यूअर्स, आउं दुबई मॉल में आहियां। दुबई मॉल जेको आहे उहो यूएई में दुबई में जेके टॉप मोस्ट 5 वॾा मॉल आहिनि। बुर्ज ख़लीफ़ा आहे, मरीना मॉल आहे, दुबई मॉल आहे, एमिरेट्स मॉल आहे। असां हिन वक़्तु एमिरेट्स मॉल में आहियूं। हूअं त दुबई में 100,000 मॉल्स आहिनि, पर हीउ मॉल तमामु वॾो आहे। हिन जा घटि में घटि 5 खां 8 तबक़ा आहिनि ऐं लखें गाॾियुनि जी पार्किंग आहे। तव्हां हिन जो दर्शन कंदा हलंदो। तमामु बहितरीनु। तव्हांखे मथे थो वञा पियो। हेठि तमामु घणी रश आहे, तमामु वॾो मॉल आहे, पर इंशा अल्लाह ताला तव्हांखे कुझु मॉल जो हिसो ॾेखारे सघां थो। मज़ो वठां थो पियो। कंहिं कम सां आयो हुउसि, बिज़नेस मीटिंग हुई, त मूं सोचियो तव्हांखे बि हिन जो दीदार करायां। तव्हां अंदाज़ो लॻायो ही केतिरो वॾो मॉल आहे। हीअ असां ॾिसूं था होम सेंटर। हिन में होम सेंटर आहे तमामु ज़बरदस्त क़िस्म जो। हीअ ॾिसो, हीअ होम सेंटर आहे। हिन में बेड आहिनि, हंध आहिनि, सॿड़ियूं आहिनि, सॼे घर जो हिन में मॉल आहे। हीउ सॼो सामान आहे घर जो। तमामु वॾो मॉल आहे। Thank you. ही परफ्यूम्स जो दुकान आहे। आला क़िस्म जा परफ्यूम्स मौजूदु आहिनि। तव्हांखे हिते परफ्यूम ॾेखारियां थो। ज़बरदस्त क़िस्म जो परफ्यूम आहे। तमामु आला क्वालिटीअ वारा परफ्यूम आहिनि, ज़बरदस्त, ख़ूबसूरत ऐं ब्रांडेड आहिनि। सभु इम्पोर्टेड क़िस्म जो ही परफ्यूम्स आहिनि। तव्हां ॾिसी सघो था। ही पाण ॾिसूं था पिया, हिन में जैकेट्स आहिनि ॾाढी ज़बरदस्त क़िस्म जूं, फर्स्ट क्लास, आलीशान। जॾहिं दुबई में अचो त एमिरेट्स मॉल में ही ॾिसणु न विसारींदो।